मोहम्मद वाले मोहम्मद बुलंदर सलवात। अस्सलातु वस्सलामु अला खातमिन नबिय्यीन व आलिहि तय्यबीन ताहिरीन अल-मअसूमीन। अम्मा बअदु क़ाल अल्लाहु फ़ील क़ुरआनिल अज़ीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तबि'ू फिस्सिल्मि काफ़्फ़atan वला तत्तबि'ू खुतवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। अल्लाह तबारक व तआला जो इरशाद है जिनकी ईमान आ गया या अय्युहल्लज़ीना आमनू उदखुलू दाखिल करो फिस्सिल्मि सलामती में काफ़ा सब वला तत्तबि'ू खुतवातिश शैतान शैतान के रास्ते में मंसूबे के ना तान सलामती खतरे में पहुंची वेंदी ऐं तव्हां जो दुश्मन चंद मुस्लिम मैं कर चुका हूँ। अल्लाह तबारक व तआला की कायनात का निज़ाम सिस्टम मालिक ऐं ख़ालिक़ वही है ऐं हिन निज़ाम खे हलाइण वारो हलाइण वारे खे कुरान मजीद की बोली में रब ख़ालिक़ वजूद ॾियण वारो ऐं रब उन सिस्टम ऐं निज़ाम खे हलाइण वारो। तंहिंजे करे जीअं त हिन समूरे काइनात खे जंहिं हवाले सां बयानु कंदो रहंदो आहियां अल्लाह तबारक व तआला ई हलाए थो। इन कायनात जा अटल उसूल कानून ये केरु बि टोड़े नथो सघे। इन करे इंसानियत जी भलाई में त हिन कायनात सां पंहिंजी ज़िंदगी खे हम आहंग करे। अगरि हिन कायनात सां हम आहंग थी हलंदो त सलामती में रहंदो। हिन जो ज़ाहिरी वजूद भी सलामत रहंदो, हिनजी इंसानियत भी सलामत रहंदी, ये दुनिया में सलामत रहंदी ऐं आख़िरत में भी सलामती रहंदी। लेकिन अगर हिन निज़ाम सां टकराव में अचे थो, हम आहंग नथो थिए त संदसि सलामती ख़तरे में, हिन दुनिया जी सलामती ख़तरे में ऐं हुनजे इंसानियत वारी सलामती ख़तरे में। दीन इस्लाम इंतहाई नज़्म ते ज़ोर ॾिए, मुनज़्ज़म रहो, मुनज़्ज़म थियो, हम आहंग थियो। दीन इस्लाम जी बुनियादी जेका दावत है वह इताअत की दावत। तमाम ॾिसो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं दौर में अचनि था उन वक़्तु 3 आसमानी मज़ाहिब मौजूद आहिनि जेके अहले किताब आहिनि, जिन वटि किताब आहे। ईसाई मौजूद आहिनि, हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे मञण वारा आहिनि, उन्हनि वटि तौरेत ऐं जेके अॻियां किताब आहिनि उन्हनि खे ईसाई क़बूल कनि था।
यहूदी मौजूद आहिनि जिन वटि हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हुन खां पोइ ईंदड़ कुझु नबियुनि जा किताब आहिनि किताब हुन सां गॾोगॾु ज़रतुश्ती मौजूद आहिनि जिन खे क़ुरान में साबई चयो सितारा परस्त ज़रतुश्ती इन्हनि वटि बि नबी आयो किताब आयो ऐं घणो अर्सो गुज़रण जे करे किताब तहरीफ़ थी वियो त हुनजी तालीमात बि पूरी तहरीफ़ थी वई लेकिन बहरहाल आहिनि अहिड़े किताब सभ खां अव्वल त दीन इस्लाम जी दावत ॾिनी रसूल अकरम जन हीअ दीन इन्हनि दीननि जी तकलीफ़ याफ़्ता शक्ल सूरत आहे जेका तालीम हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे हासिल थी उहा समूरी तालीम हिन क़ुरान मजीद में मौजूद आहे ऐं इज़ाफ़ी अहिड़ी तालीमात मौजूद आहे जेका क़यामत ताईं इंसान जे लाइ रहनुमा हूंदी तंहिंजे करे रसूल अकरम यहूदियुनि खे चयो त हिन दीन खे हिन क़ुरान खे अलाह जे कलाम खे क़बूल कयो ईसाइनि खे साॻी दावत ॾिनी हज़रत ईसा ते जेको अलाह तबारक व तआला दीन ऐं निज़ाम ऐं तालीमात नाज़िल थी उहा समूरी तालीमात क़ुरान मजीद में मौजूद आहे तंहिंजे करे क़ुरान मजीद इहे न आहे त अॻियनि किताबनि खे कूड़ो करार ॾियणु आयो न अॻियनि किताबनि जी तस्दीक करणु आयो आहे इहे बि अलाह जे तरफ़ां नाज़िल थियल किताब हुया लेकिन हिन वक़्तु क़ुरान मजीद इन्हनि सभिनी किताबनि जे तालीमात जो जामे आहे उन खां अॻिते वधे थो ऐं क़यामत ताईं जे लाइ तालीमात ॾिए थो तंहिंजे करे अहिड़े किताब ते लाज़मी थो थिए त हिन किताब खे क़बूल कनि हिन नबीअ खे क़बूल कनि मुख़्तलिफ़ असबाब मुख़्तलिफ़ बहाना ठाहिया विया एसि ताईं जो क़ुरान मजीद चए थो त यहूदियुनि जे लाइ ही हिन रसूल खे एतिरो सुञाणनि था त हीअ अलाह जो रसूल आहे जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणंदा हुजनि असांजा पुट यानी यकीन जी हालत में अलाह जो रसूल आहे लेकिन हसद सबब त ही नबी वरी कहिड़ो आहे जेको बनी इसराइल में न आयो छो त ही इन तकबुर में मुब्तला हुया ऐं चवंदा हुया त नहनु अब्नाउल्लाह असां बनी इसराइल आहियूं असां अलाह जा पुट आहियूं अलाह जा पुट नहनु अब्नाउल्लाह तंहिंजे करे असांजे हिन क़ौम असांजे हिन नस्ल खे छॾे बनी इसराइल खे छॾे हिकिड़ो बनी इस्माइल मां नबी आयो आहे इन हसद जे करे रसूल अकरम खे क़बूल नथा कनि नबी अकरम खे क़बूल नथा कनि इहो तव्हांखे ज़हन में हुजणु खपे मदीने जी चौधारी जेतिरा इहे यहूदी रहनि था ऐं किला ठाहे रहनि था उन्हनि हथियार जमा कया आहिनि इहे हितां जा असुल आहिनि कोन इहे सभु यमन मां आयल आहिनि छाजे लाइ हिते न बि आयो हिन करे त तौरेत ऐं हुन खां पोइ ईंदड़ किताबनि बाक़ाइदा बिशारत ॾिनी त जेको आख़िरी नबी ईंदो हुनजी विलादत हिते थींदी हुनजी हिजरत हिते थींदी ऐं ही सभु यहूदी उन आख़िरी नबीअ जे इस्तक़बाल जे लाइ अॻुवाट हिते अची रहिया किला ठाहिया आहिनि ऐं हथियार जमा कनि ऐं मुशरिकनि खे चवंदा हुया त नबी अचण वारो आहे आख़िरी नंबर अचण वारो आहे तव्हां सां असां विढ़ंदासीं हीउ तव्हां जेको आहे शिरक जो हीउ ख़तमु थींदो ऐं जेको आहे आख़िरी नबी लेकिन जॾहिं आख़िरी नबी आयो त इहे ई माण्हू मुखालिफ़ बणिजी असांजे लाइ दर्स आहे असांजे लाइ दर्स घणियूं अख़लाक़ी सिफ़तूं इंसान जे अंदरि अहिड़ियूं थियनि थियूं जिन जे करे इंसान हक़ खे सुञाणंदे बि क़बूल नथो करे हक़ खे सुञाणंदे बि क़बूल नथो करे यकीन हूंदे बि क़बूल नथो करे ऐं हिननि मां हिकिड़ो हसद आहे हिननि खे हसद थियो असांजी क़ौम खे छॾे बनी इसराइल खे छॾे इहो इस्माइल जे औलाद मां किथां आयो असां हुन मञींदासीं जेको बनी इसराइल में क़ुरान मजीद चयो त अगरि तव्हां
इन ॻाल्हि में बि सचा हुजो आहे तॾहिं बि चङा हुजो आहे त जेको बनी इसराइल में ईंदो असां उनखे मञींदासीं। क़ुरान में चए थो असां ही बनी इसराइल में नबी मोकिलिया त हिननि खे कोन मञियो त हिननि खे क़त्ल कयो। तव्हांजी इहा दावा पूरी आहे, तव्हांजी इहा दावा पूरी आहे। सलवात पढ़ो मोहम्मद आख़िर जॾहिं इन तबलीग जे ज़रिए वहदत अदियान न थी, जेके दीन मौजूद हुया रसूल करम जन उन्हनि खे तबलीग जे ज़रिए हिकिड़ो दीन बढ़ाइण जी कोशिश कई, छो त दीन मुख़्तलिफ़ हुजनि त जहिड़ो थिए थो, पोइ इख़्तिलाफ़ रोकणु ॾुखियो आहे। इख़्तिलाफ़ रोकणु ॾुखियो आहे। दीन जे अंदरि ई थोड़ा मज़हब पैदा थियनि था त इख़्तिलाफ़ रोकणु ॾुखियो आहे। रसूल करम जे साम्हूं हुयो, कम अज़ कम इहे ॿ दीन जेके आहिनि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे नस्ल मां, ईसाई यहूदी हज़रत इब्राहिम जे नस्ल मां, हज़रत इसहाक़ हज़रत याकूब जे नस्ल मां, जॾहिं त रसूल करम जन ख़ुदि हज़रत इब्राहिम जे नस्ल मां। तंहिंजे करे टई दीन इब्राहिमी आहिनि। रसूल करम जन इन्हनि खे दावत ॾिनी, हक़ा के जेके साबिर हुया जिन वटि किताब उन्हनि खे बि दावत ॾिनी। छाजी? ठीकु आहे, पर ॿिया इख़्तिलाफ़ आहिनि त घटि में घटि जेको नुक़्तो पाण में मुश्तरक आहे उन ते गॾिजो, उन ते पाण में हिकिड़ो दिन थी वञो। कहिड़ो? क़ुरान में जिन में ॿिनि चाहींदी आहे, ख़ासि तौर ते जेको आहे सूरह तौबा। त सूरह तौबा नाज़िल थींदड़ सूरतुनि मां तक़रीबन आख़िरी सूरत हुई। फरमायो कुल या अहलल किताब, ए मुस्तफा अहले किताब वारनि खे चओ, तालौ इला कलिमतिन सवाअन बैनना व बैनकुम, अचो भला उन शइ ते मुतफ़िक़ थियूं जंहिंते तव्हां वटि बास न वठो। जेका हिकिड़ी शइ मुतफ़िक़, बसि हिकिड़ी शइ आहे, इन ते मुतफ़िक़ थियूं। कहिड़ी? अल्लाह न अबूद इल्लल्लाह, अल्लाह खां सवाइ कंहिंजी इबादत न कयो। तव्हां चओ त असां अल्लाह जी इबादत था कयूं, असां चऊं त तव्हां जेको अल्लाह जी इबादत था कयूं, भले न अल्लाह जे इबादत जे बुनियाद ते ई वहदत अख़्तियार कयूं। रसूल करम जन सभिनी अदियान खे गॾु करे हिकिड़ो दीन बढ़ाइण जी कोशिश कई आख़िरी लम्हे तक। सलवात पढ़ो मोहम्मद। अगर रसूल करम ॾिठो त हाणे इहा क़बूल न थी थिए, हिन इत्तिहाद जी दावत बि क़बूल न थी थिए, हिकिड़े नुक़्ते ते जंहिंमां न था कनि त सदरो बंदी बीठा जेके चइजे दुश्मनीअ ते। रसूल करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हाणे जो ठीकु आहे, पर इहो अहिड़े नमूने सां आहे त घटि में घटि मुआशरे में गॾिजी रहो, मुआशरे में हमाहंग थी रहो, ताकि मुआशरे जो नज़्म, मुआशरे जी भलाई जेका आहे उहा गॾु थिए। इन करे क़ुरान में जेको आहे उहो हुकुम ॾिनो आहे, इहो चयो त ठीकु आहे, अगरि अहले किताब पंहिंजे दीन ते बाक़ी रहणु चाहिनि था, पंहिंजे दीन ते बाक़ी रहनि, असां उन्हनि खे सिर्फ़ु इन करे उन्हनि सां कोन विढ़ंदासीं त ही ॿिए मज़हब ऐं ॿिए दीन जा आहिनि। ठीकु आहे, भला रहो, लेकिन छा आहे, हम आहंग थी रहो, हम आहंग थी रहो, मुआशरे में फसाद न फैलायो। रसूल करम जी दावत इस तरह कंहिंखे यहूदियुनि खे, ईसाइनि खे, साबईन खे, अहले किताब खे। ऐं असांजो मसइलो इहो थी वियो आहे त असां मुस्लमान हूंदे पाण में हमाहंगी न रहण जे लाइ तयार आहियूं। अच्छा, रसूल करम जन फरमायो तव्हांजी जेका इबादत गाहूं आहिनि, ईसाइनि जो कलीसा आहे, क़ाइम हुजे, भले असांजी मदीने में भले तव्हांजो कलीसा आहे हुजे, यहूदियुनि जो कलीसा आहे भले हुजे, ठीकु आहे।
तव्हां पंहिंजी इबादत पंहिंजे तरीक़े सां कयो, असां पंहिंजूं इबादतूं पंहिंजे तरीक़े सां कयूं। लेकिन घटि में घटि जेको हम शहरी थी रहणो आहे उनजा कानून त बहरहाल क़बूल कयो न। इहो ई रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम हुयो मदीने जे यहूदियुनि जे लाइ। इस ताईं जो मदीने जे यहूदियुनि खे पाण उहा पहिरीं इस्लामी हुकूमत जेका रसूल अकरम क़ाइम कयो उन में बाक़ाइदा मुआहिदो करे उन्हनि खे बि शामिल कयो, उन्हनि खे बि शामिल कयो। बुनियादी तौर ते जेका शख्सियत आई या आलमीन जे लाइ रहमत लिल आलमीन, तंहिंजे करे रसूल अकरम जन जी कोशिश इहा आहे त सभु इंसान गॾिजनि, सभ खां पहिरीं इंतिजाम दीन इस्लाम जे बुनियाद ते गॾिजनि। अगरि न ठीकु आहे पंहिंजे पंहिंजे बुनियाद ते, लेकिन घटि में घटि समाज जे बुनियाद ते गॾु थी रहो। मदीने में रसूल अकरम जन पहिरीं हुकूमत यहूदियुनि सां मुआहिदो करे ठाही, मिसाक़ मदीना, ऐं उन्हनि जूं बि ज़िम्मेदारियूं थियूं, मुसलमाननि जूं बि ज़िम्मेदारियूं थियूं। लेकिन यहूदियुनि जेको आहे उहो थोरे अर्से में बजाए हिनजे जो गॾिजी रहनि, उन्हनि दुश्मनी शुरू कई ऐं मामलात जेके बिगड़ंदा रहिया। पर इहो ई सबबु आहे त दीन इस्लाम जी तालीमात इहा आहे त जिते बि रहो, जंहिं बि मुल्क में रहो, भले तव्हां गैर इस्लामी मुल्क में रहो था, उतां जी हुकूमत इस्लामी न आहे, बल्कि उतां जो हुक्मरान मुस्लमान न आहिनि, ॿियनि मज़हबनि दीननि जो जेको आहे मुआशिरो आहे। लेकिन ख़बरदार जेके नज़्म वारा क़ानून आहिनि इहे न टोड़ियो। तव्हां आयो वञो था बर्तानिया, अमेरिका, फ्रांस, विया हो गैर इस्लामी मुल्कनि में, उन्हनि जा जेके नज़्म जा कानून आहिनि उहे न टोड़ियो। इस्लाम ने जी इजाज़त नथी। मिसाल तौर असां हिते जेको आहे उहो सड़क जे खाॿे पासे जेको ड्राइव कंदा हलिया वञो मग़रिब दुनिया में, त उहे साॼे पासे जो ड्राइव कंदा आहिनि। न सिर्फ़ पाकिस्तान में अबोला में कंदो आहे, मां हिते नबबा दीन चवे थो त उतां जे नज़्म ज़ब्त खे क़बूल कर। दीन जो इहो आहे त मुआशिरे सां हम आहंग थी रहो, हम आहंग थी रहो, मुआशिरे जे फ़ाइदे में, तुंहिंजे फ़ाइदे में। अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम उन दौर में ट्रैफिक जा कानून था ॿुधाइनि। उन दौर में पाण फरमाईंदा रस्तो रस्ते जे ॿिन्ही पासनि ते पैदल हलंदा। जेको पैदल रस्ते ते हले थो उहो रस्ते जे या हिन किनारे ते हलंदो या हिन किनारे ते हलंदो, विच ते सवारी वारा हलंदा। सवार रस्ते जे किनारे ते न हले, उहो विच ते हले, ऐं पैदल उहे विच ते न हलनि, उहे रस्ते जे किनारनि ते हलनि। ट्रैफिक जा कानून आहिनि, ट्रैफिक जा कानून। अच्छा, वरी मला फरमाए थो जेकॾहिं कोई माण्हू पैदल इहो रस्ते जे किनारे तां हली विच ते आयो ऐं एक्सीडेंट थियो त हिन में सवार जी ज़िम्मेदारी न आहे, हिन में पैदल जी ज़िम्मेदारी। इन करे जॾहिं क्रॉस करे थो त ॾिसी क्रॉस करे। ऐं फरमाइनि था त अगरि जेकॾहिं सवार किनारे ते अचे थो ऐं पैदल जेको आहे उन सां एक्सीडेंट थो थिए त इहो सवार जी ज़िम्मेदारी आहे, उन ॾोह कयो। कानून ट्रैफिक जा कानून असां चवंदासीं किथां नाज़िल थिया आहिनि, कहिड़े किताब में नाज़िल थिया आहिनि? बाबा इहे नज़्म जा कानून आहिनि, इन्हनि सां हलाल हराम, हिन सां हिन दुनिया ऐं हुन दुनिया जी काई सादत वापसि था कोन्हे। खाॿे पासे हलो, साॼे पासे हलो, मुल्क में नज़्म जे हवाले सां। ऐं जंहिं मुल्क जो जेको नज़्म दीन चवे थो त उन नज़्म खे क़ाइम रखो, उन जे मुताबिक़ हलो।
मिसाल तौर मगरबी दुनिया में तव्हां जेको आहे उहो राइट हैंड जे बजाय लेफ्ट हैंड जेको हलाइण शुरू कयो, ड्राइव करणु शुरू कयो, लॻो तव्हां ते ॾंड, शरीयत चए थी ॾंड तव्हां ते सही आहे ऐं इहो ॾंड तव्हांखे भरणु खपे, ॾंड तव्हांखे भरणु खपे। अमीर मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ो अजीब जुमला ॿ मफ़हूम साॻियो आहे, जुमला ॿ अल्फाज़ मुख़्तलिफ़ हमारे कदमों में अर्ज़ कयां थो। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले पाण फरमाइनि था सुल्तानुन ज़लूमुन अफ़ज़लु मिन फ़ितनतिन तदूम। ला कानूनियत खां ज़ालिम बादशाह भलो आहे। कोई कानून न हुजे उन में भलो इहो आहे, ठीकु आहे त ज़ालिम आहे, कुझु कानून त आहे न। ला कानूनियत ये मुंहिंजी मर्ज़ी आहे, हे इस्लामी मुल्क आहे, कोन बरतानिया जेको मुंहिंजो वणंदो कंदुसि, न बाबा। ला कानूनियत खां ज़ालिम कानून भलो आहे। ॿिए नमूने सां मिसाल ॾींदे मौला फरमायो त असदुन हदूम खैरुम मिन फितनतिन तदूम। अगर हिकिड़ो चीदड़ फाड़ीदड़ शीह बादशाह बची वञे इहो वरी बि भलो आहे, ला कानूनियत खां। घटि में घटि जंग जो को कानून त हूंदो न, जॾहिं शीह हूंदो त कोई न कोई कानून त हूंदो। ला कानूनियत खां इहो भलो। ऐं पोइ पाण वरी अॻिते जेको आहे उहो फरमाइनि था त आदिल सुल्तान ज़ालिम सुल्तान खां भलो आहे। आदिल सुल्तान ज़ालिम सुल्तान खां भलो आहे। ऐं पोइ पाण फरमाइनि था त इंसान जी तमामु सआदत आदिल सुल्तान जे इताअत में। आदिल सुल्तान जे इताअत में। भाई ये जेको दीन आहे इहो दीन नज़्म जो दीन। ईअं न आहे त साईं मुंहिंजे घर जी घिटी आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां हुते जेको आहे थोरो अॻिते करे छॾियो आहे। न बाबा हे घिटी आहे सभिनी जी आहे, सभिनी जी आहे। हिन रस्ते जा कानून आहिनि, कुझु त फितरी कानून जेके आहिनि उहे दीन ठाहे छॾिया आहिनि। रस्तो आहे हलण जो, विच में को माण्हू वेही नथो सघे, वेहण जाइज़ न आहे। रस्तो आहे हिकिड़ो माण्हू ठेलो लॻाए ॾिठो, बाबा हीउ रस्तो आहे हलण वारो आहे, इहो जाइज़ कोन्हे तुंहिंजे लाइ। शरीयत थी चवे जाइज़ न आहे, इहो हलण वारनि जो हक़ आहे। दीन मुआशरे में शरीयत जे ज़रिए पूरो नज़्म क़ाइम थो करे, मुनज़्ज़म। हिक रिवायत आहे त जॾहिं आख़िरी इमाम ईंदो त जेके कुझु कम कंदो उन्हनि मां हिकु बार सलवार पढ़ो मोहम्मद जेके हिकु ॿ कम कंदो उन मां हिकिड़ो ॿुधाए, हिकिड़ो ॿुधाए। मौला जेको आहे उहो जेके घर जिन पोइ वरी गैलरी जेको आहे ॿाहिरि रोड ते इहे कढी छॾी आहे, मौला इहे सभु गैलरियूं ठाहे छॾी, सभु गैलरियूं ठाहे छॾी। इन करे त इन्हनि जेको आहे उहो रोड रस्ते जो जेको हवा आहे, जेको फ़ज़ा आहे, उहो बंदि करे छॾी। तो घर पे ना है, ये सभिनी जो आहे, सभिनी अवाम जो आहे। अवाम जे हुजण जे करे इमाम जी मिल्कियत आहे, तंहिंजे करे तव्हां ज़बरदस्ती वधाए नथा सघो, वधाईंदो त जाइज़ न आहे। असांजा अक्सर ॾिठे असां अॼु जेको आहे उहो आहियूं जेके चइजे त ख़ासि तौर ते बड़े सगीर जा मुसलमान अजीब आहियूं असां। हिकिड़ो मौलवी साहब हुयो, फिल्म जे कंहिं एक्टर खां चंदो वठो, जॾहिं हुनखे चंदो घुरे मस्जिद लाइ त हुन चयो बाबा अञा कल्ह तो जेको आहे उहो जुमे जे ख़ुतबे में चयो पियो त इहे फिल्मूं हराम आहिनि, इहे सभु हराम आहिनि, जेको कमाईंदो हराम आहे, वरी चंदो बि वठण जे लाइ वरी मूं वटि आयो आहे।
ख़बर जवाब छा ॾिजे, जवाब छा ॾिजे, पर तूं चंदो ॾे, असां इहो मस्जिद में इस्तेमालु न कंदासीं, असां लेट्रिन ठाहींदासीं, वाशरूम ठाहींदासीं। अजीब असांजी जेको आहे नफ़्सियात, अजीब असांजो का दीन खे पाण अची बाबा ही जेको रस्ते खे तो रोक कई आहे, हिन दुनिया में को पुछाणो थींदी आहे कि रस्तो आहे आम आहे सभिनी जो आहे, हिन ते बीही रहणु उहो ॾोह आहे। हलो बाबा तव्हां भलो, असांखे अजीब जेको लॻंदो आहे जो रोड ते ठेलो बीठो आहे, वरी अची कार बीहारे ठाही, वरी उते ई बीठी जेको आहे वठे थो पियो, पोयों जेको आहे उहो लाइन लॻी वई आहे। अरे बस थोरी देरि बीहो नथा, बाबा तूं छो बीहनि, तो रस्तो बंदि कयो आहे, ऐं सम्झे थो न कि अलाह थोरी कुझु इहे जेके माण्हुनि जा मामला कीअं सभु हिते गुम थी वेंदा। जी न, जी न, तुंहिंजे हर अमल जे बारे में अलाह पुछंदो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि वटि हिकिड़ो आयो माण्हू, नयो मां मुस्लमान थियो। रसूल अकरम ने पंहिंजे हिकिड़े साहिबे खे चयो त हिन कुझु दीन ऐं क़ुर सेखार। उहो हुनखे कुंड में वठी वियो, मस्जिद जे कुंड में वठी वञण खां पोइ चयईंसि त क़ुर जी आयत है, वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरह वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शररन यरह। ज़रे बराबर नेकी कंदो, उहा हुनजी महफ़ूज़ आहे, ज़रे बराबर अगरि जेको आहे ॾोह कंदो हुनजो पुछाण थींदो। हिनजी हैरत जेको आहे ज़रे बराबर नेकी ज़ाया न थींदी। साहबी चयो क़ुर मजीद अल्लाह ताला पाण फरमाए कि ज़रे बराबर ॾोह जे पुछा थी, क़ुर मजीद जे बस मुंहिंजे लाइ काफ़ी, वधीक मूंखे ज़रूरत न आहे। इहो चई ॿाहिरि निकिरी वियो। ईसा बि हैरत में रसूल अकरम वटि आयो, या रसूल तव्हां हिनखे मोकिलियो हुयो, हिनखे ॿ जुमिला ई पढ़ाया मां, जेको आहे चई त बसि मुंहिंजे लाइ काफ़ी आहे, ज़रे बराबर नेकी पुछी वेंदी, ज़रे बराबर गुनाह जो कुझु का पुछाणो थींदो। रसूल अकरम सम्झी विया ऐं फरमाया रजा फ़क़ीहन, इहो बाक़ाइदा दीन में फ़क़ीह बणिजी मोटी वियो आहे। ज़रे बराबर नेकी कल तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु करे चुको आहियां। पाणी इंसान पाणी जेको आहे उहो रवैया इंसान जेके महसूस करे थो 70% पाणी आहे। ज़रे बराबर नेकी रुगो कंहिंजे ख़िलाफ़ अगरि अख बि छिबींदे तुंहिंजे अंदरि मौजूद जेको वजूद आहे पाणी जेको आहे उहो असर महसूस थो करे, रिकॉर्ड थो थिए, रिकॉर्ड थो थिए। असां जो मुआशरो आस्ते 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 जीअं पियो सिविक सेंस विञाईंदो ऐं अज़ियत पसंद बणिजे, अज़ियत पसंद, ॿिए खे तकलीफ़ ॾेई मज़ो वठो। ऐं एतिरे क़दुरु थी वियो आहे जो हाणे नसुलनि में बि ॿारनि में बि इहो ट्रांसफर थी थिए, अज़ियत ॾेई मज़ो वठो। ॿार आहे गलीअ में बीठो आहे, अहिड़ो वीचारो कुतो गुज़रियो न आहे, कुतो रड़ थो करे अज़ियत पसंद असांजे नसुलनि में सरायत करे, कंहिंखे तकलीफ़ ॾेई मज़ो था वठो, हालांकि उहो मज़ो आहे ई कोन। दीन चवे थो त कंहिंखे तकलीफ़ ॾेई न, कंहिंजे लाइ आसानी पैदा करे मज़ो वठो। असुल मज़ो अथई हुन में, असुल मज़ो अथई हुन में। कूफे जो बाज़ार आहे, हिकिड़ो पोड़ो शख़्स जेको आहे उहो गुज़रियो पिए, गंद वीचारो वञे थो पियो। बाज़ार आहे जंहिंमें कतल विकाम जी पई आहे। हिकिड़ो छोकिरो नौजवान बीठो, दुकानदार हुयो, हुनखे शरारत लॻी जेको आहे खेतरी खणी हुजे
पोयां उन पोड़े खे हणी उन पोड़े पोइ ते ॾिठो ॾिठे छोकिरो बग़ैर कुझु चवण जा पाड़े में ॿियो दुकानदार उन हिन छोकिरे नौजवान खे ॾिठो पई सो वांदो थी आयो ऐं चयईंसि तोखे ख़बर आहे तोखे खड़ी हिते पोड़ो कोई ऐं पोड़ो न थी इहो अली इब्न अबी तालिब जे फ़ौज जो सिपो सालार मालिक अशरफ थी चई हा हाणे हिन खे जेको वरितो ख़बर न आहे अलाए छा थी ख़बर न आहे अलाए छा थी छा कंदो हीउ भाॻो जो बापा त वञी माफ़ी वठां ॻोल्हे ॾिठे त जेको आहे मालिक अशरफ जो घोड़ो ॿाहिरि ॾिठो आहे पाण जेको आहे उहो अंदरि मस्जिद में नमाज़ जो कोई वक़्तु कोन्हे नमाज़ हीअ वञी पोयां वेही रहियो वीचारो ख़ौफ़ में नौजवान जॾहिं मालिक अशरफ नमाज़ पूरी कई त हीअ अटी वञे माफ़ कजो मूंखे ग़लती थी वई मां तव्हांखे सुञातो न हज़रत मालिक अशरफ फरमायो माफ़ त मां उन ई वक़्तु तोखे करे छॾियो जॾहिं ॾिठमि त नौजवान ऐं हीअ नमाज़ जो वक़्तु कोन्हे मां हिन मस्जिद में आयो इन करे आहियां ताकि बरक़ात नमाज़ पढ़ी तुंहिंजे बख़्शिश जे लाइ दुआ कयां तुंहिंजे बख़्शिश जे लाइ दुआ कयां ॿिए खे आसानी ॾेई ॿिए जे लाइ मग़फ़िरत घुरी ॿिए जे लाइ नेकी घुरी नेमत घुरी ॾिसो त असुल मज़ो छा आहे असां अज़ियत पसंदि कंदा अज़ियत पसंद दीन मज़हब खे असां अज़ियत बढ़ाए छॾियो आहे जेसिताईं को शिया सुन्नीअ खे अज़ियत न ॾिए जेसिताईं मज़ो नथो अचे जेसिताईं सुन्नी कोई वहाबी खे अज़ियत न ॾिए तेसिताईं मज़ो नथो अचे वहाबी जेसिताईं पंहिंजे शिरक जे फतवाउनि सां ॿियनि खे अज़ियत न ॾिए मज़ो नथो अचे असांजा तमामु ख़तीब अक्सर जेके अज़ियत पसंदि कंदी आहिनि ॿिए खे अज़ियत ख़तीब पियो थो ॾे मज़ो हेठां सलवात पढ़ो मोहम्मद लगे ईअं थो त ही रहमत लिल आलमीन जा उम्मती न आहिनि ही ॼण त जेको आहे ज़हमत लिल आलमीन जा उम्मती बणिजी विया आलमीन जे लाइ रहमत असांजूं दिलियूं वञनि थियूं नंढियूं थींदियूं वञनि थियूं नंढियूं थींदियूं थोरी थोरी ॻाल्हि त जेको आहे उहो हिक ॿिए खे काफ़र हिक ॿिए खे मुशरिक हिक ॿिए सां झगड़ो भाउ भाउ सां पीउ पुट सां पाड़े वारो पाड़े वारे सां अज़ियत पसंद उम्मत बणिजी अज़ियत पसंद कुझु ॻाल्हियूं हुन में तव्हांजी ख़िदमत में कयां थो हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद असां वटि दीन खे सम्झाइण जे लाइ पैसा कंदा आहियूं उसूल दीन फुरू आहिनि उसूल दीन अक़ीदा तौहीद अदल नबूवत इमामत कया इन जो तालुक़ इंसान जे दिलि सां इंसान जी क़बूल करे कुझु अमल आहिनि जंहिंमें असां जेके असां फुरू दीन चऊं था नमाज़ रोज़ो हज ज़कात ख़ुम्स जिहाद अमर बिल मारूफ नही अनिल मुनकर ऐं तवल्ला ऐं तबर्रुक असां जेके अहले बैत जा मञण वारा आहिनि जेके रहमत लिल आलमीन जे उन उम्मत जा उम्मती आहिनि उन्हनि हिन तवल्ला ऐं तबर्रुक खे बि अज़ियत बणाए छॾियो तवल्ला छा आहे तबर्रुक छा आहे ज़रा गौर फरमाइजो तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां थो त असांजो मेंबर अक्सर उन्हनि जे हवाले रहियो आहे जिन बाक़ाइदा कॾहिं दीन खे सिखियो ई कोन्हे दीन जेके मदरसे में विया ई कोन दीन कीअं आयो आहे उन्हनि वटि उहा ख़बर न आहे ऐं जदीद लिहाज़ खां मैट्रिक पास न हूंदा आहिनि न दुनिया जी ख़बर न दीन जी ख़बर जॾहिं हेठों विहारो हाणे वीचारो
हो नंढे लाइ तव्हां वटि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधंदो ईंदो हुजे, हाणे जो नई ॻाल्हि ॿुधायो त वाह सुठी हीअ आहे। फ़िलहाल त मूंखे ज़हन में अचे थो न बाबा इहा ॻाल्हि हिकिड़ी तहक़ीक़ लाज़मी तहक़ीक़ कयो बाबा। इमाम ख़ुमैनी फरमायो त दीन असांजे मुआशरे में मुसाफ़िर वांगुरु घुमंदड़। मुसाफ़िर कोई घुमी वञे कोई कोन सुञाणे सलाह केरु दीन खे बि असां कोन था सुञाणूं। अगरि दीन खे सुञाणंदा हुजूं त सॼो हीअ हाल न हुजे हा। मकामी सतह ते तवल्ला छा आहे, तबर्रा छा आहे? तवल्ला लफ़्ज़ विलायत मां आहे, तबर्रा लफ़्ज़ बराअत मां आहे। तवल्ला विलायत, विलायत यानी जेको असां वरी चवंदा आहियूं, विलायत यानी वो साॻियो ई ऐलान जेको गदीर ते थियो, मन कुंत मौला फहाज़ा अजल मौला, जंहिं जो मां सरपरस्त आहियां, आका आहियां, उनजो सरपरस्त अली इब्न अबी तालिब। तवल्ला जी माना है अल्लाह रसूल ऐं इमाम जे विलायत यानी सरपरस्तीअ में जिंदगी गुज़ारण। तवल्ला है अल्लाह रसूल इमाम जे सरपरस्तीअ में जिंदगी गुज़ारण। सरपरस्तीअ में जिंदगी गुज़ारण जो मतलब छा आहे? जीअं हू चवे थो उहे जिंदगी गुज़ारण, ॿियनि लफ़्ज़नि में इताअत में जिंदगी गुज़ारण। अल्लाह रसूल ऐं इमाम जे इताअत में, उन जे इताअत जे साए में जिंदगी गुज़ारण जो नालो तवल्ला आहे। ऐं ज़ाहिर आहे इहो तॾहिं थींदो जॾहिं अल्लाह रसूल ऐं इमाम जे दुश्मन जे इताअत मां निकिरंदासीं, वरना त कोन थींदो। इहो जेको अल्लाह रसूल ऐं इमाम जे दुश्मन जे इताअत ऐं सरपरस्ती ऐं विलायत मां निकिरूं था, इन निकिरण जो नालो आहे तबर्रा ऐं हिन इताअत में ज़िंदगी गुज़ारण जो नालो आहे तवल्ला। असुल दीन इहो अथव, असुल दीन में तवल्ला ही आहे, तबर्रा ही आहे। सलवात पढ़ो मोहम्मद वाले। चंद मिसाल ॾियां ताकि ॻाल्हि आसान थिए, ज़हन में वेहे सही याददाश्त। फिरऔन जे इताअत मां इंसान निकिरंदो त तबर्रा आहे। मूसा अलैहिस्सलाम जे इताअत में जिंदगी गुज़ारींदो त इहो तवल्ला आहे। तवल्ला कंहिंजे इताअत में जिंदगी गुज़ारणु, तबर्रा कंहिंजे इताअत में निकिरी अचणु। निमरूद जे इताअत मां निकिरंदो त इहो हुनजो तबर्रा आहे। इब्राहिम जे इताअत में ईंदो त इहो हुनजो तवल्ला आहे। अबू लहब अबू सुफियान जे इताअत मां निकिरंदो त तबर्रा आहे। रसूल अकरम जे इताअत में जिंदगी गुज़ारींदो त इहा हुनजी तवल्ला आहे। इन करे पाण हिकिड़ो ई जुमिलो फरमायो हुयो ऐं इन हिकिड़े जुमिले में सभु कुझु आहे। हिकिड़ो जुमिलो फरमायो पाण पहिरें ख़िताब में जेको अवामी ख़िताब आहे, पोइ सफ़ा ते चढ़ी चुका रसूल करम जन जेको पहिरियों ख़ुतबो ॾिनो, पहिरियों जेको ऐलान कयो पंहिंजे नबूअत जो, नंढड़ो जुमिलो हुयो, उन में हर शइ क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू। क़ूलू को माने ज़बान ते न आहे, असां हर शइ खे ज़बान बणाए छॾियो, हर शइ ज़बान आहे असां। क़ूलू यानी छा? अक़ीदो रखो, ईमान रखो। ला इलाह यानी छा? बुत परस्ती जे निज़ाम मां निकिरी अचो। इल्लल्लाह यानी छा? रिसालत जे निज़ाम में अचो। हू तबर्रा आहे, ही तवल्ला आहे। हू तबर्रा आहे, तवल्ला आहे। बाबा तबर्रा तवल्ला जो ज़बान सां कोई ताल्लुक़ कोन्हे। ज़बान सां कुझु चवण जो ताल्लुक़ आहे ई कोन। सभु अमल असां हर शइ खे, दीन जे हर शइ खे ज़बानी बणाए छॾियो आहे। तंहिं करे चवंदा आहियूं नमाज़ पढ़ूं था। क़ुर मजीद कॾहिं चई कोन त नमाज़ पढ़ो, क़ुर चयो अक़ीमु सलात, नमाज़ क़ाइम कयो। असां जीअं त सम्झूं था इहो सूरे हमद पढ़णु, फलाणी शइ पढ़णु, फलाणी शइ पढ़णु, बसि इहा ई नमाज़ आहे। ऐं जॾहिं क़याम में बीहंदा आहियूं तॾहिं बि ख़बर कोन पवंदी आहे त बीठा छो आहियूं। जॾहिं झुकंदा आहियूं रुकू में तॾहिं बि ख़बर कोन पवंदी आहे त रुकू छा आहे इहो। सजदे जी बि ख़बर कोन्हे। काई आमाल जेके नमाज़
में उनजी काई रूहानियत जी काई ख़बर कोन्हे, सिर्फ रटा जुमला दोहराए चवंदा नमाज़ पढ़ी सघंदी आहे। वाकई नमाज़ पढ़ी आहे पर क़ाइम कोन थी, क़ाइम कोन थी। असां हर शइ खे ज़बानी बणाए छॾियो, हर शइ खे ज़बानी बणाए छॾियो। अली बिन अबी तालिब मौजूद आहिनि, कूफे में मौजूद आहिनि। हाणे मुआविया जे इताअत मां निकिरण तबर्रा आहे, अली जे इन सरपरस्ती में ज़िंदगी गुज़ारण तबर्रा आहे। करबला जे यजीद जे इताअत मां निकिरण तबर्रा आहे, करबला में अची इमाम हुसैन जे साए में ज़िंदगी गुज़ारण इहो तबर्रा आहे। ही तबर्रा आहे, ही तबर्रा आहे। असां वटि छा थी वियो हुयो? तबर्रा जी माना छा थी वियो? असां वटि ॼण त इहो थी वियो आहे तबर्रा माना लानत। जॾहिं त लानत बि शइ आहे, तबर्रा शइ थी न। लानत बि शइ आहे, तबर्रा बि शइ आहे। असां जॾहिं विरायोसीं, ही थिया उसूल दीन। हिन जो मतिलबु आहे त इन्हनि ते दिलि में ईमान रखणो आहे। ही इन फुरूअ दीन, इन्हनि ते अमल करणो आहे। नमाज़ अमल आहे, रोज़ो अमल आहे, ज़कात अमल आहे। थींदे थींदे तव्हांजो जेको आहे उहो तवल्ला बि अमल आहे, तबर्रा बि अमल आहे, ज़बान जो मुताबिक़ ई कोन्हे। ही अमलनि जो आहे, फुरूअ दीन आहिनि उहे जेके सभु अमल आहिनि। ज़बान सां जो कोई तालो कोन्हे। लानत छा आहे इहो बि तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां। ऐं जेको मसइले खे अॻिते वधायूं, हिकिड़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले लानत छा आहे? असुल अरबी लानत क़ुरान मजीद में जॾहिं लफ़्ज़ लानत आयो उन वक़्तु अरबी जी माना छा आहे? लानत अल्लाह अलल क़ौमिल काज़िबीन, कूड़नि ते अल्लाह जी लानत। यानी छा? लानत यानी छा? लानत जो मतिलबु आहे अल्लाह इन्हनि खे पंहिंजे रहमत खां परे रखी, बददुआ आहे। का दुआ थींदी आहे कंहिंजे हक़ में, उनखे चवणो। भली दुआ का थींदी आहे कंहिंजे ख़िलाफ़, उनखे चवंदा आहियूं असां बददुआ। ही लानत असुल में बददुआ आहे। अल्लाह जी लानत हुजे कूड़नि ते, हुनजो मतिलबु छा आहे? अल्लाह तबारक व तआला कूड़नि खे पंहिंजे रहमत खां परे रखे, बददुआ। अच्छा, क़ुरान मजीद में बि आहे, अहादीस में बि आहे, शिया सुन्नी सभिनी में। मिसाल तौर हिकिड़ी रिवायत तव्हांजी ख़िदमत में अची थो। सही बुखारी में रिवायत है, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में हूंदे हिकिड़े दिन पाण फरमायूं त को फलाणी मदीने जे फलाणी जाइ खां वठी फलाणी जाइ ताईं इहो मुंहिंजो हरम। मदीनो फलाणी जाइ खां वठी फलाणी जाइ ताईं इहो मुंहिंजो हरम। इन में कंहिं बि क़िस्म जो फुसूक, कंहिं बि क़िस्म जो झेड़ो हराम। इन मां कोई पन जेको आहे सॻो जेको आहे पटे बि नथो सघे। इन मां काई पत्थर खणी ॿाहिरि नथो वञी सघे। ॿाहिरि खणी वियो आहे त वापसि आणणो पवंदो। ऐं पाण फरमाइनि था इन मदीने में रहण वारनि खे अगरि कोई ख़ौफ़ ज़दा करे ऐं मदीने में फसाद बर्पा करे, हाणे फरमाईंदा हुन ते अल्लाह जी बि लानत आहे, मलाइकनि जी बि लानत आहे, ऐं लानत करण वारनि माण्हुनि जी बि लानत आहे। सही बुखारी इहो कोन चयो त बाबा इहो मुस्लमान आहे या काफ़िर आहे, न, जंहिंजो ही अमल आहे। इन करे लानत उन दौर में बददुआ आहे, लेकिन हलंदे हलंदे असां वटि छा आहे? लानत हिन वक़्तु बददुआ आहे कोन, हिन वक़्तु तौहीन बणिजी वई, तौहीन थी वई। कीअं? तव्हां ॾिसो असां वटि सिंधीअ में हिकिड़ो तौहीन जो तरीक़ो आहे, उहो आहे बुछो ॾियणु। जेके बुछो ॾियणु तौहीन आहे, हुनजी बेइज़ती, हुनजी इज़त ख़राब था कनि, तौहीन आहे। ऐं इनखे उर्दू वारा चवंदा आहिनि लानत दिखाना, लानत दिखाना। मतिलबु आहे लानत असां वटि हाणे उहो असुल मफ़हूम ई गुम थी वियो आहे। हाणे जेको आहे उहो तौहीन बणिजी वई आहे।
ऐं जॾहिं तौहीन बणिजी वई आहे त यादि रखो अहले बैत जी सीरत इहा आहे त कंहिंजी बि तौहीन जाइज़ न आहे। कहिड़ो वॾो मुजरिम थियो, कहिड़ो वॾो मुजरिम छो न हुजे, पर हुनजी तौहीन जाइज़ न आहे। हुनजी सज़ा पंहिंजी जाइ ते आहे, जेका कानून में आयो सज़ा मिलंदसि, तौहीन न आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जो फरमान आहे अली अलैहिस्सलाम खे, या अली तव्हांजो कातिल अशकल अव्वलीन वल आखरीन, जेके गुज़री विया आहिनि, जेके गुज़रंदा सभिनी मां वधीक बदबख्त तरीन इंसान आहे। मौला जो कातिल इब्न मुलजिम रसूल अकरम की ज़बान बदतरीन बदबख्त तरीन इंसान आहे दुनिया में। अच्छा, मौला के ज़रब लगी, मौला के खड़ी आया ही कूफे में झुका है, वो फरार जे लाइ रस्तो अख्तियार जो पकड़ो, माण्हू झुका पकड़े वठी आयसि मौला जे कदम। मौला साहब ॾिठो ॿधो ॾिठो, असांखे अगरि मिली वञे त असां छा कंदासीं? सज़ा अलहदा है, वो अॻ में तो ही न कंदासीं। मिसाल तौर सां वटि हिकिड़ो रवाज हूंदो पुराणे दौर में बादशाह जो, जंहिंखे जेको अख़बार करणो हूंदो, जे सिंधी में चवंदा आहिनि कारो मुंहुं करे गॾ ते घुमाईंदा। बसि सज़ा न आहे या तौहीन आहे। मुजरिम खे सज़ा न थी सघिजे, तौहीन न थी करे सघिजे। मुजरिम आहे, सज़ा ॾियोसि, तौहीन न आहे। इब्न मुलजिम पकड़ो पियो आहे। मौला ने ॾिसी सिर्फ़ु हिकिड़ो जुमिलो फरमायो, मौला फरमायो, ए इब्न मुलजिम, छा मां तुंहिंजो भलो इमाम न हुयुसि? छा मां तुंहिंजो बुरो इमाम हुयुसि? दादा चाहे पियो, लेकिन फरार आई, वरी मौत जो साम्हूं ॾिसे थो, तंहिंजे करे ख़ुशी चढ़ी वियसि। हली ज़बान हलेसि नथी, आवाज़ निकिरेसि कोन थो। उन वक़्तु हकीम जे चवण मुताबिक़ त मौला जी ज़ख़्म जो मुआइनो कयईं ऐं चई त ज़ख़्म गहरो आहे, तलवार में ज़हर लॻल आहे, बचणु मुश्किल आहे। लेकिन अगरि खीर में कुझु माखी विझी शरबत ठाहे अचो पियारो, शायदि दर्द कुझु घटि थिए। हाणे उहो दवा वारो प्यालो शरबत उहो मौला जे साम्हूं, मौला जे ॾिसो ॻाल्हाए नथो सघे। मौला फरमाए शरबत हिनखे पियारो, शरबत हिनखे पियारो। ऐं यादि रखो, इन खां पोइ मौला जे घर में को खीर बि कोन्हे को वधीक, न ई माखी आहे, इहो आहे, बसि इहो ई आहे। बाबा हिनजी सज़ा पंहिंजी जाइ ते क़ाइम आहे। अली अलैहिस्सलाम पाण वसियत कई इमाम हसन खे त हिन मूंखे हिकु ज़रब आहे, मां चयो त पाण इंतकाम वठंदुसि, न त तव्हां में इन हिकु ज़रब जो इंतकाम। सज़ा पंहिंजी जाइ ते क़ाइम आहे, दुनिया में आख़िरत में। लेकिन बद अख़लाक़ी ऐं कंहिंजी तौहीन जी इजाज़त अहले बैत करे बि न ॾिनी आहे। अख़लाक़ पंहिंजो क़ाइम रखो, नेकी पंहिंजी क़ाइम रखो, भलाई पंहिंजी क़ाइम रखो। तव्हांजो अंदर पाक हुजणु खपे, तव्हांजी ज़बान पाक हुजणु खपे। अजीब कौल आहे इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलातु वस्सलाम जो। सलवात पढ़ो। मौला फरमाइनि था त अगरि मूं वटि मुंहिंजे बाबा जो कातिल उहा तलवार अमानत रखे जंहिंसां मुंहिंजे बाबा खे शहीद कयो अथई, तॾहिं जॾहिं वापसि घुरंदो त हीअ अख़लाक़। असांजो मसइलो इहो आहे त असां कंहिंखे मुजरिम सम्झूं था त सज़ा जे बजाए तौहीन था कयूं।
तो हिन जी इजाज़त आई कोन, कंहिंजे बि तो हिन जी इजाज़त कोन्हे। अच्छा, एक मैं मिसाल ॾियां थो तव्हांजे ख़िदमत में, वधीक तव्हांखे जेको ॻाल्हि सम्झ में, जेको दूसरो वारो पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। सन 61 हिजरीअ में इमाम हुसैन जी शहादत थी। 63 हिजरीअ में हिकिड़ो साल गुज़री पोइ मदीने वारनि यज़ीद जे ख़िलाफ़ क़याम कयो, यज़ीद जी बैत तोड़े छॾी। हंज़ला वसील मलाइका जे हुन क़यादत में जेको आहे उहो क़याम कयो। यज़ीद उतां लश्कर मोकिलियो। हिन लश्कर जो सरबराह जेको आहे मुस्लिम इब्न अक़वा ऐं नाइब सरबराह जेको आहे उहो हसीन इब्न नुमैर आहे, जो करबला में हुयो, वॾे फ़ौज जे हिसे जो सरबराह हुयो। घणनि शहीदनि जी शहादत में हिन जो हिसो आहे, ख़ासि तौर ते हज़रत अली अकबर जी शहादत में हिन जो हिसो आहे। इन्हनि मदीने ते हमलो कयो, मदीने जी इज़त बर्बाद कई, जंहिंजे लाइ रसूल अकरम फरमायो त हिन मां सलो पटण बि, पत्थर खणण बि जाइज़ न आहे। ऐं जेको हिते फसाद बर्पा करे नी मदीने वारनि खे सिर्फ़ ख़ौफ़ ज़दा कयो, उन ते अल्लाह जी लानत, मदीने वारनि जो क़त्लेआम कयो। एसि ताईं जो मदीने में जेके ख़वातीन हुयूं उन जी क़िस्मत जेका आहे उहा मस्जिद नबवी में घोड़ा बंद 3 ॾींहंनि ताईं मस्जिद नबवी जेको आहे उन बिला घोड़नि ॿधण जी जाइ थी वई। अज़ान 3 ॾींहंनि ताईं कोन आई। सिर्फ़ उनखे ज़िंदगी जी अमान मिली जंहिं इहो इक़रार कयो त मां यज़ीद जो ग़ुलाम आहियां। बस इहो लश्कर मदीने खे ईअं मदीने जी बेहुरमती कंदो वञी जेको आहे उहो मके ताईं पहुतो। मके ते हिन हमलो कयो, मके जो मुहासिरो थी वियो। अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर जेको आहे उहो अंदरि ऐं खाने काबा ते जेको आहे बाक़ाइदा पत्थर उछलाया विया, बाहि उछलाई वई, जंहिंजे करे खाने काबा उनजी जेको आहे उहो काफ़ी नुक़सानु थियो। अञा मके जो इहो मुहासिरो जारी हुयो त यज़ीद मरी वियो, जहन्नम में इत्तला पहुतो मके मदीने हिन लश्कर ताईं। लश्कर टोटल जेको 2000 जो लश्कर, हिन जो अमन अमान ख़राब थी वियो। इन करे त सॼो अरब जेको आहे उन दौर में यज़ीद जे ख़िलाफ़ अमन अमान सॼे लश्कर जो ख़राब थी वियो। मुस्लिम इब्न अक़वा आग में मरी वियो। हाणे सरबराह जो हसीन इब्न नुमैर आहे। बाक़ी जेके शाम मां आया आहिनि उन्हनि खे केरु माण्हू सुञाणे कोन त केरु आहे। ऐं अरब जे दस्तूर जे मुताबिक़ निकाह चेहरे ते कंहिंजो बि जेको आहे उहो महिमान थी पनाह वठि, कोई मसइलो कोन्हे हुनजे लाइ। मसइलो आहे सिर्फ़ु हिकिड़ो हसीन इब्न नुमैर जे लाइ। इन करे त सॼो अरब सुञाणे, सॼो अरब सुञाणे। इहो ई हसीन इब्न नुमैर आहे जेको करबला में हो। इहो ई हसीन इब्न नुमैर आहे जंहिं मदीने जी इज़त बर्बाद कई। सभु सुञाणनि सभु। हीअ काॾे वञे, किथे वञे पनाह वठे, हीअ कंहिंजी पनाह वठे। आख़िर सोचे सोचे हिनखे सिर्फ़ु हिकिड़ो घर नज़र आयो, सिर्फ़ु हिकिड़ो घर नज़र आयो। चेहरे ते पर्दो विझी इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलातु वस्सलाम जे घर अचे। मौला जी वॾी मुतादा हूंदी, महिमान रहण जे लाइ। मौला हिनखे आराम सुकून सां रहायो। पूरो 1 महीनो इमाम ज़ैनुल आबिदीन जो महिमान रहियो, पूरो 1 महीनो। जॾहिं हालात कुझु चुका, वरी हुकूमत बनी उमैया जे लाइ कुझु बहितर थिया त हिन सामान ॿधो ताकी वापसि शाम वञा। ऐं हिनखे ज़हन में जो त मुंहिंजे चहिरे ते कुझु सुञातो कोन। मोकिलाइण जे लाइ ॻोल्हा वटायो। अली इब्न हुसैन, मां वञा थो शाम, ऐं शायदि तव्हां मूंखे सुञातो न हुजे,
इन करे तव्हां अहिड़ी ख़िदमत कई आहे मुंहिंजी, अगरि सुञाणो आहे त शायदि इहा ख़िदमत न कयो आहे। मौला फरमाइनि था त ए हसीन इब्न नुमैर, मां त तोखे उन वक़्तु ई सुञातो हो जॾहिं पहिरियों दफ़ो तूं मुंहिंजे दरवाज़े ते आई हुई। पाण था करबला में असां तुंहिंजा महिमान हुयासीं, उते उहो तुंहिंजो किरदार हुयो, हिते तूं असां अहले बैत जो महिमान आहीं, हीअ असां अहले बैत जो किरदार आहे। बाबा सज़ा पंहिंजी जाइ ते क़ाइम आहे, लेकिन अखलाक जो रवैयो अहले बैत चवनि था भले कातिल हुसैन हुजे, अखलाक जो रवैयो तव्हांजो भलो हुजणु घुरिजे, अखलाकी रवैयो बहितरीन हुजणु घुरिजे। ऐं जेको चवे थो त मां अखलाक जो रवैयो भलो न रखंदुसि, अहले बैत हुनजी मज़म्मत था कनि। हिकिड़ो माण्हू आयो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे साम्हूं, ऐं चवण लॻो साईं अगरि नेकी ना हल सां कई वञे त नेकी बर्बाद थी वेंदी। हिन जो मतिलबु आहे त हर कंहिं सां नेकी न करो, नेकी ॾिसो। भला फरमायो न, ईअं न आहे। पाण फरमायो नेकी त हूंदी वॾा थोरे मींहं वांगुरु आहे। इहो मींहुं हर जाइ ते वसंदो आहे, इहो कोन ॾिसंदो आहे त हीअ ज़रई ज़मीन आहे, हीअ रोड आहे, हीअ ढेर आहे, हीअ आहे, हीअ आहे। न, बारिश हर जाइ ते पवंदी आहे। पोइ उहा हर जाइ जो पंहिंजो ज़र्फ़ आहे त इहे मींहं जा इहे पाणी जेको आहे पंहिंजे अंदरि जज़्ब करे सलादो फुटाए या ढेर वांगुरु जेको आहे बदबू थो कढे, इहो हर कंहिंजी पंहिंजी आहे। लेकिन नेकीअ खे मींहं वांगुरु हुजणु घुरिजे, बारिश वांगुरु हुजणु घुरिजे। बाबा जेसि ताईं दिलि मां कुदूरतूं मुआशरे में नथियूं निकिरनि, मुहबतूं नथियूं अचनि, ही मुआशरो आस्ते आस्ते असियत पसंद बणजंदो, जहन्नम बणजंदो थो वञे, जहन्नम बणजंदो थो वञे। अहले बैत चवनि था तोखे हमेशह नेकी नेकी करणी, अॻियों छा थो करे हिनखे ॾिसी न, अॻियों छा आहे हिनखे ॾिसण जी ज़रूरत कोन्हे। तोखे ॾिसण जी ज़रूरत आहे त तो वटां नेकी निकिरे थी या नथी निकिरे। सलवात पढ़ो मोहम्मद वाले। इन करे ही जेको असां वटि लानत आहे हिन वक़्तु, या तौहीन आहे या उन माना में हाणे रही कोन्हे। ऐं ख़ासि तौर ते वरी जेको नारो बणिजी वई आहे लानत, कोई चए फलाणे ते लानत, कोई चए बेशुमार, इहो अहले बैत जी सीरत में आहे कोन। इहो अहले बैत जी सीरत आहे कोन। अहले बैत कॾहिं अहिड़े क़िस्म जो जेको आहे उहो रवैयो कंहिं सां बि इख़्तियार न आहे। बददुआ आहे, ठीकु आहे, जंहिंखे तूं बददुआ जे लाइक़ु चवे थो, बददुआ दुआ अकेले में कबी, बरकत निमाज़ जो पढ़, भले बददुआ कर जंहिंजे लाइ चाहे थो, लेकिन नारो ठाहे लानत, छो त लानत हाणे तो ई नथी वई, जाइज़ कोन्हे बाबा। इहो अहले बैत जी सकाफ़त ई न आहे। असां वटि जेको आहे मेंबर ते उहे आया जिनखे पाण खे हिन जी ख़बर कोन्हे, तंहिंजे करे पोइ उन्हनि अहिड़ियूं शयूं जेके आहिनि उहे कयूं जेके मुआशरे जे नज़्म खे ख़राब कनि। जॾहिं त दीन आयो आहे मुआशरे जे नज़्म खे बहितर करण जे लाइ, नबी आयो ईसाइन यहूदिन साबिन खे गदाए मुआशरो ठाहिण जे लाइ। असां मुस्लमान पाण में कोन था ठहूं, असां मुस्लमान सां ठहण लाइ तयारु कोन आहियूं। चऊं था त रहमत लिल आलमीन जा मञण वारा आहियूं, जॾहिं त असां पाण आलमीन जे लाइ रहमत बणजंदा आहियूं। सलवात पढ़ो मोहम्मद वारे। इन जी शइ मां हिकु ॿी शइ वञी ख़बर में अची वञा जल्दी जल्दी, उहो इहो आहे त असांजी स्टेज हर उन माण्हूअ खे जंहिंजो अहले बैत जे बारे में हिन जहिड़ो अक़ीदो न आहे,
हुनखे अहल बैत जो दुश्मन करार ॾींदो, पोइ वरी गालियूं ॾियणु लॻंदो, बाबा इहो हलाली आहे ई कोन। ऐं हाणे त हलंदे हलंदे हलाली जो हिते वञी दाइरो थियो आहे, जेको ॾाढिया नारो हाणे उहो हलाली आहे, जेको ॾाढिया न हाणे उहो हलाली कोन्हे। मेंबर था कनि, मेंबर था। ऐं असां जेको आम माण्हू जेके ईअं वेठा जेके आहिनि उहे मज़ो वठंदा आहिनि, ॼण त ॿ कुकड़ था वठनि। मेंबर जो इहो कमु आहे, मेंबर जी इहा ज़िमेदारी आहे। मेंबर है हुसैन, मेंबर है रसूल था गालियूं ॾींदो कंहिंखे जंहिंखे जी न। मसइले खे जेको आहे बयानु कयां थो तव्हांजे ख़िदमत में, आख़िर में जेको आहे उहो तव्हांखे चङे नमूने सां सम्झ में अची वेंदो। अहल बैत सां दुश्मनीअ जो मतिलबु छा आहे? सभ खां पहिरीं इहो सम्झो, सभ खां पहिरीं इहो सम्झो, अहल बैत सां दुश्मनी जो मतिलबु इहो आहे त हर उहो इंसान जेको अहल बैत खे नुक़सानु पहुचाइणु चाहे थो उहो दुश्मन आहे। घणा अहिड़ा आहिनि जेके मुहबत रखनि था, अक्सरियत इंसान जी अहिड़ी आहे जेका मुहबत रखे थी, चाहे गैर मुस्लिम ॿार मुहबत रखनि था। असांजे ॻोठ में हिकिड़ो हूंदो गैर मुस्लिम, नेड़ूमल नालो हुउसि, हुनजी एतिरी मुहबत हुई ऐं ॿुधी ॿुधी चुका हिकिड़ियूं शयूं जेका थी रहियूं हुअसि, हज़रत अब्बास जो नालो खणंदो त वार सिधा थी वेंदा हुअसि। मां पाण ॾिसां मुहबत आहे बाबा, मुहबत खां सवाइ नथो थिए। इन करे इहो चवणो त जेको मूं वारो अक़ीदो नथो रखे उहो अहल बैत जो दुश्मन आहे, दुश्मन न आहे। दुश्मन उहो आहे नुक़सानु पहुचाइणु चाहे उहो दुश्मन आहे, वरना दुश्मन आहे। थी सघे थो केरु सुञाणंदो ई न हुजे, अहल बैत छा दुनिया आहे बयाती जेको आहे उहो लातादाद मज़हब ऐं दीन आहिनि जिनखे ख़बर न हुजे अहल बैत कहिड़ा छा। हाणे पहिरियों इहो आहे त अहल बैत जो दुश्मन उहो आहे जेको नुक़सानु पहुचाइणु चाहे थो अहल बैत खे, बाक़ी कोई दुश्मन कोन्हे को। नंबर 2, अहल बैत जो दुश्मनीअ जा घणा सबब आहिनि, हिकिड़ो सबब न आहे, घणा सबब आहिनि। पहिरियों सबब जहालत आहे। जहालत सब माण्हू जेको आहे अहल बैत जो दुश्मन बणिजी था वञनि। मदीनो इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम जन वञनि था पिया रस्ते में, शाम मां आयल हिकिड़ो माण्हू नओं, उन पुछा कयो त केरु थो वञे, त ॿुधायोसि त हसन इब्न अली आहे। जीअं हुन नालो ॿुधो हसन ऐं अलीअ जो घटि वधि ॻाल्हाइण में ॻाल्हियूं ॾियण में शुरू थी वियो, छो त हीउ जीअं शाम मां आयो हुयो उते हिनखे ॿुधायो वियो आहे त अली ऐं औलाद अली दीन में फसाद करण वारा आहिनि, फसादी दीन बर्बाद करण वारा आहिनि, प्रोपेगेंडा जे असर जे तहत घटि वधि ॻाल्हाइण शुरू कयो। असांजो ख़तीब हुजे हा त हरामी करार ॾेई बोला आराम सां सुकून सां ॿुधो, सुकून सां ॿुधण खां पोइ जॾहिं हुन ॻाल्हाइण ख़तमु कयो, मला फरमायो त मुसाफ़िर लॻे थो, ॿाहिरि मुंहिंजो आहे, अगरि तोखे रहण जी जाइ न आहे त मुंहिंजो घरु आहे। अगरि तूं ॿाहिरों आयो आहे, मुसाफ़िर आहे, मदीने जो कोई कमु आहे मदीने में, त मूंखे ॿुधाए, मां तुंहिंजी हुन में मदद कंदुसि। अगरि तुंहिंजो ज़ाते राह घटिजी वियो आहे त मां ज़ाते राह ॾियण जे लाइ तयारु आहियां। अहिड़े नमूने सां मौला गुफ़्तगू कंदा रहिया एसि ताईं जो हुन पंहिंजो सामान खयो ऐं चयो हसन इब्न अली मां तव्हां सां गॾु थो वञां। मौला वटि रहियो, जेको जंहिं हुन कम जे लाइ आयो हो, जॾहिं थी वियो हलियो, हाणे मदीने मां वञे थो, वींदे चवे थो त ए हसन इब्न अली, जॾहिं मां मदीने में दाख़िल थियो हुयुसि त दिलि में सभिनी खां वधीक अगरि दुश्मनी हुई त तोसां ई तुंहिंजे बाबे सां, ऐं हाणे जॾहिं वञा थो त दिलि में अगरि मुहबत आहे त तुंहिंजे बाबे जी।
अंडा अंदाज़ो लगाए अहल बैत जो रवैयो अखलाक वारो भलो आहे या असां वारो भलो आहे इनखे हलाल ज़ात चवंदासीं या नऊज़ बिल्ला बाबा जहालत जे करे थी पियो जहालत सबब अहल बैत दुश्मनी जो उन सां गॾो गॾु चुको आहे वो बातिल अक़ीदा सबब है दुश्मनी जो रसूल अकरम जो चाचो वॾो ताया अबू लहब हज़रत अब्दुल मुत्तलिब जो फर्ज़ंद रसूल अकरम जो दुश्मन थी वियो छा थींदो हुनखे बाबा उन जा अक़ीदा बातिल बुत परस्त वो बातिल अक़ीदनि जे करे दुश्मन थी वियो आहे बातिल अक़ीदनि जे करे बि मोहम्मद वाले मोहम्मद जो केरु दुश्मन थी सघे थो उन सां गॾो गॾु चुको आहे वो हसद आहे हसद साड़ जी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम सां दुश्मन थी विया पंहिंजा ई भाउ हसद जे करे बाबे जी मोहब्बत वधीक अथसि आइमा जे औलाद मां बि अहिड़ा गुज़रिया इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जो भाउ इमाम जाफर सादिक जो फर्ज़ंद अली इब्न जाफर उन में जेको हारून रशीद वटि इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम ला उते सुते जे करे ॻाल्हियूं कयूं इमाम अलैहिस्सलाम खे हारून रशीद क़ैद करायो हाणे हिनखे छा चवंदो छा चवंदो असां रज़ा करे छा चवंदा इन्हनि जहिड़नि वीचारनि खे जाहिलनि खे ख़बर ई कोन्हे त असुल तारीख़ छा आहे इन्हनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे उहो ॻाल्हियूं ॾियणु अचनि थियूं बल कलामी करणु अचनि तेज तो ही न करणु अचनि इमाम जो पुटु इमाम जाफर सादिक जो पुटु ॿिए इमाम जो भाउ हसद जे करे दुश्मन थी पियो इन जो मतिलबु आहे त अहल बैत जे सबब जेको आहे दुश्मनी जो हसद बि थी थो सघे मुनाफ़िक़त बि थी सघे अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम पाण जेका फरमायो आहे त रसूल अकरम मूसा इहो अहद कयो या अली मुनाफिक करे तो सां दोस्ती न कंदो ऐं मोमिन करे तो सां दुश्मनी न कंदो इन जो मतिलबु आहे त हिकिड़ो दुश्मनी जो सबबु मुनाफ़िक़त आहे दुश्मनी जो हिकिड़ो सबबु मुनाफ़िक़त आहे हिकिड़ो ॿियो सबबु जेको आहे हराम खोरी बि आहे पेट हराम सां भरियल आहे करबला में आखिरी वक्त में इमाम हुसैन अलैहिस्सलाम खिताब कनि था शिविर जो जेको आहे उहो पंहिंजे लश्कर में लुड़ कयो ताकी जेका हिन जी ॻाल्हि न ॿुधी सघिजे हाणे बोला चवनि था तव्हां ख़ामोश थी मुंहिंजी ॻाल्हि इन करे कोन था ॿुधो इन करे त बनी उमैया तव्हांजा पेट हराम सां भरे छॾिया जंहिंजो पेट हराम सां भरिजी वञे उहो बि इमाम जो दुश्मन बणिजी सघे थो उहो मासूम जो दुश्मन बणिजी सघे हराम खोरी उन खां सवाइ लुत्फ़ हैज़ आहे हैज़ जी हालत में लुत्फ़ मुनक़द थियो उहो बि थी थो सघे अहिड़े नमूने सां जेको आहे शैतान बि कॾहिं कॾहिं लुत्फ़ में शामिल थी थो उहो बि सबबु थी थो सघे आख़िरी सबबु से न आहे जॾहिं एतिरा सारा सबब आहिनि कंहिंजे दुश्मन थियण जा असांजी स्टेज गाए शाइर नसीब ॾेखारे सब सिर्फ जेको आहे उहो गारियूं ॾियण जी जेका फतवा ॾेई सघनि था बाक़ी कुझु कोन्हे सलवार पढ़ो मुहम्मद वारो कंहिंखे अहल बैत जो दुश्मन करार ॾियणु ख़ुदि वॾो जुर्म वरी हुनखे अहिड़े नमूने सां गारियूं ॾियणु वॾो जुर्म ऐं मेंबर ते वेही गारियूं ॾियणु इहो टियों जुर्म असांखे पैदा थियो कोन मेंबर असांजो आहे मेंबर रसूल जो आहे रसूल जे मेंबर ते वेठो आहे बाबा अख़लाक़ सां ॻाल्हाए गारियूं ॾियणु बंदि कर हिकु ॿ ॻाल्हाए ॾिसो कीअं थो मेंबर सुधरी वञे पर जॾहिं असां वाह वाह चवंदासीं त मेंबर जो आहे हिकिड़ी ॻाल्हि ॾिए थो 10 ॻाल्हियूं ॿियूं ॾेई छॾी मूंखे मूं वटि कई विधो प्यार जेके बाक़ाइदा ॻाल्हियूं ॾिनियूं चाकरनि बाक़ाइदा
ॿियनि खे बि न, साम्हूं वारनि खे बि बाक़ाइदा ॻाल्हियूं। वाह, बेदार थियो, हुसैनियत जो नालो इस्तेमाल करे ऐं असां मुस्लमाननि खे ज़हमत लिल आलमीन बणायो पियो वञे। रसूल अकरम त चवनि था त यहूदी ईसाई सहाबा गॾिजी असां रही सघूं था, ऐं असां जेको मेंबर ठाहियो आहे ऐं उन ते सिर्फ़ु अहिड़े माण्हूअ खे घुराईंदा आहियूं जेको ॿियनि खे ॻाल्हाईंदासीं। सलवात पढ़ो मोहम्मद। आख़िरी ॻाल्हि अर्ज़ करे ऐं हिकिड़ो जुमिलो मसाइल जो अर्ज़ करिस्तान हिकिड़ो वॾो मसइलो आहे, सभिनी खां वॾो मसइलो। उहो मसइलो इहो आहे त जन्नत में केरु वेंदो? जन्नत में कंहिंखे वञिणो आहे बाबा? असांजा ख़तीब सभिनी जो ज़ोर हिन ते आहे त इहो साबित कनि त जन्नत में सिर्फ़ु असांजो फ़िरक़ो वेंदो, बसि सिर्फ़ु असांजो फ़िरक़ो वेंदो। बाबा मुंहिंजूं सुठियूं रिवायतूं 73 फ़िरक़ा थींदा, हिकिड़ो जन्नत में वेंदो। बाबा इहा रिवायत ॿिए नमूने सां बात, 73 फ़िरक़ा थींदा, हिक खां सवाइ बाक़ी जन्नत में वेंदा। ईअं बि आहे, उहा बि पढ़ो। जीअं इहा रिवायत आहे त हिकिड़ो जन्नत में वेंदो, 72 जहन्नम में वेंदा, जो ॿुधणु आहे त हिकिड़े खां सवाइ बाक़ी सभु जन्नत में वेंदा। उहा बि पढ़ो। जंहिं रिवायत का सनद जे लिहाज़ खां सही आहे कोन। मुसलमाननि में टोटल 3 फ़र्क़ आहिनि, टोटल शिया, सुन्नी, ख़ारिजी, बसि। बाक़ी सभिनी जा नंढा नंढा फ़िरक़ा, शिया है, सुन्नी आहे, ख़ारिजी, बसि। हिन मज़हब को फ़िरक़ो ई कोन्हे को। 73 फ़िरक़ा कान हूंदा, 73 फ़िरक़ा कान हूंदा। जन्नत में केरु वेंदो? सभिनी खां वॾो ज़ोर हूंदो आहे। उमर साहब ने ॿुधायो, बाबा मुंहिंजे फ़िरक़े वारे खां सवाइ ॿियो को जन्नत में न वेंदो, ऐं जेके मुंहिंजे फ़िरक़े वारा आहिनि उन्हनि मां बि सभु जन्नत में न वेंदा, सिर्फ़ु उहे जन्नत में वेंदा जेके अमल कनि था। वरी अॻिते वधी, अमल वारा बि सभु जन्नत में न वेंदा सवाइ हुनजे जेको ख़ुलूस सां अमल थो करे। हिकिड़ो मन ॿुधी बीठो, मोदी साहब जन्नत जो रस्तो बि ॿुधाए या पंहिंजे घर जो रस्तो थो ॿुधाए? इहो त तो ताईं वञी महदूद थियो, तो थियो घर आहे, अलाह जी जन्नत जो रस्तो कोन थो ॿुधाए। जन्नत में केरु वेंदो? वॾो मसइलो आहे बाबा। उम्मत जो सभिनी खां वॾो मसइलो इहो आहे, ख़तीबनि जो सभिनी खां वॾो मसइलो। जन्नत में केरु वेंदो? जन्नत में केरु वेंदो? जन्नत में केरु? मां अहले बैत जे मकतब जो जेको आहे उहो मौक़फ़ तव्हांजे साम्हूं रखां थो। अहले बैत जे मज़हब जो, अहले बैत जो मौक़फ़ इहो आहे, 2 उसूल साम्हूं रखो। अगर उन्हनि ते पूरो आहे, जन्नत में। नंबर 1, ख़ुलूस सां हक़ ॻोल्हियो, ख़ुलूस सां हक़ ॻोल्हियो, न ॻोल्हियो त ज़िमेदार। ख़ुलूस सां हक़ ॻोल्हियो थे, नंबर 2 हिन ते अमल करे। नंबर 2, पोइ जेको बि हुनखे मिलियो आहे हुन ते ख़ुलूस सां अमल कयो थे, इहो कामयाबु। चाहे कुछ हुजे, शिया हुजे, सुन्नी हुजे, देवबंदी हुजे, बरेलवी हुजे, हत्ता कि मुसलमान हुजे, गैर मुस्लिम हुजे, सब जे मन ते बाबा अहले बैत जे मकतब जे मुताबिक़ इंसाननि जी अक्सरियत जन्नत में वेंदी। पाण जन्नत में वञण जे लाइ माण्हुनि जी दुनिया जहन्नम न बणायो। अक्सरियत माण्हुनि जी जन्नत में वेंदी बाबा। हा, कुछ अल्लाह जे वाइदे जे करे, कुछ अल्लाह जे रहमत जे करे। वाइदो कैसा है? वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात। अल्लाह जो वाइदो आहे हुन सां ईमान वारनि सां ऐं अमल सालिह वारनि सां। अल्लाह जो वाइदो
जन्नत में वेंदा ऐं ज़ाहिरा उन्हनि जा दर्जात मथां आहिनि। लेकिन जे कोशिश कई पर हद ताईं न पहुची सघियो, जेको कुझु मिलियुसि उन ते अमल कयो अथई, इहो अल्लाह जे रहमत जे करे मिलियो। हू वाइदे जे करे ही रहमत जे करे अल्लाह तबारक व तआला जी रहमत जेका आहे हदीस पेश कयां थो, हुन में जेको आहे तव्हां पाण जेको अंदाज़ो लॻायो। अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम वे फरमाइनि था, ही शेख सदूक जे किताब हिसाब में अल हिसाब किताब तर्जुमो बायत अनस जेको 8 बाब आहे उन में मौला फरमाइनि था जन्नत जा 8 दरवाज़ा आहिनि। जन्नत जा 8 दरवाज़ा आहिनि। हिकिड़े मां अल्लाह जा नबी ऐं सिद्दीक़ वेंदा, ॿिए मां सालहीन ऐं शुहदा वेंदा, 8 मां 2 विया, बाक़ी बचा 6। मौला फरमाइनि था बाक़ी जेके 5 आहिनि इन्हनि मां असांजा पैरोकार शिया ऐं मुहिब वेंदा, चाहे पैरोकार न बि हुजे। ऐं मुहिब जो मतिलबु आहे पैरोकार सां गॾु, ऐं मुहिब जो मतिलबु आहे त चाहे पैरोकार न बि हुजे, वीचारे ताईं पैरवी जो उतो ई कोन दलील त छा करे वीचारो मुहबत रखे थो। इहो जेको हिकिड़ो गैर मुस्लिम वीचारो इमाम हुसैन जी मोहबत में मिसाल तौर जेको आहे उहो न्याज़ पियो घुराए, इहो जन्नत में वञे त हाणे ख़ुशी थींदी आहे, जहन्नम में वञे ख़ुशी थींदी आहे, तव्हांजे हिसाब में ख़ुशी थींदी। हिकिड़ी जाइ ते मूं बयान पियो कयो त भरिसां जेको दोस्त वेठो हो हुनखे पुछियो त कुझु परेशान थो थिए। मां चयो तोखे परेशान थियण जी ज़रूरत न आहे, अलाह हुनखे तुंहिंजी जाइ ते कोन मोकिलींदो, हू पंहिंजी जाइ ते ॾींदो, अलाह हुनखे पंहिंजी जाइ ॾींदो, तूं परेशान न थी, तूं परेशान न थी। हा चयो काफ़िर जन्नत में न वेंदो, कहिड़ो काफ़िर? जंहिं ते दलील सां साबित थियो आहे पोइ नथो मञे हाणे न वेंदो, इहो आहे उहो काफ़िर जेको जन्नत में न वेंदो। विलायत अहल बैत जो मुनकिर जन्नत में न वेंदो, हा जंहिं ते विलायत अहल बैत साबित थी आहे पोइ नथो मञे हाणे जन्नत में कोन वेंदो। ओचिन वीचारनि ते साबित ई कोन थी आहे। साल थिया आहिनि असांखे जो असां मेंबर तां दलील सां विलायत साबित करण जे बजाए सिर्फ़ पिया तनक़ीद कयूं, गालियूं ॾियूं ऐं चऊं त जेका विलायत साबित थी वई आहे, घर साबित थी पए, किथां साबित थी? मौला फरमायो बाक़ी 5 दरवाज़नि मां केरु वेंदा? असांजा पैरोकार ऐं मुहिब। बाक़ी हिकिड़ो दरवाज़ो बचो, हिकिड़ो दरवाज़ो बचो न, 2 5 ऐं 7 को पाण वेंदा, बाक़ी मुस्लमान इन दरवाज़े में वेंदा। ओ बाबा जन्नत ते न वेड़ो, हिते जन्नत जहन्नम ते न वेड़ो, विड़णो आहे, मुक़ाबलो करणो आहे त मोहम्मद वाले मोहम्मद जे पैरोकारी मुक़ाबलो कयो त केरु पैरवे में अॻिते आहे, केरु पैरवे में अॻिते आहे। जन्नत वञण जे लाइ ॿिए जहन्नम न बणायो, ॿिए जहन्नम में न मोकिलियो। असांजो इहो आहे त मां जन्नत में वञा, मुखालिफ के जहन्नम में सब मोकिलियो। मौलवी साहब असां वटि जन्नत खे छॾ, तूं पहिरियों इहो साबित कर त कीअं जहन्नम। हिकिड़ो पेशावर जो पठान हलियो, सिंध में आयो, उते मौसम कुझु बि आहे, रोज़ो उतां जो एतिरो सख़्तु कोन्हे, सिंध जो रोज़ो पाण ॼाणो था, सिंध में रोज़ो रखियई, अचे जेको आहे रोज़े पठाण खे थपायो,
वरी जो वेठो त हिन जे भरिसां हिकिड़ो ॿियो सिंधी अची वेही समोसा खाइण लॻो। याद रखो, हिकिड़ो रमज़ान आहे, माण्हू रोज़ा नथो रखे या रखे तो जुदा आहे। हिकिड़ो रमज़ान जो एहतराम, ठीकु आहे, खाओ पियो, भला घर वञी खाओ, कंहिंजे साम्हूं न खाओ, साम्हूं नज़र न अचे त हर को खाए पिए थो, रोज़ा कोई नथो रखे न। भरिसां वेही जेको आहे खाइण लॻोसि। पठाण जी बर्दाश्त, सब्र जो पैमानो लबरेज़ थी वियो। आसमान के से तो या अल्लाह, अगर इसको मैंने जन्नत में देखा तो या इसकी खैर नहीं या मेरी खैर। मां जन्नत में वञा या न वञा, पर हिन खे जहन्नम में ज़रूर मोकिलिजे। असां असियत पसंदि करणजी आहे, असियत पसंदि करणजी आहे, जी न बस रिवायत मसीह दर्ज करे जेको आहे उहो हिकिड़ो हिकिड़ो मसाइब जो अर्ज़ु कयां थो। हिकिड़ो दफ़ो सलवार पढ़ो मोहम्मद वारे। इमाम हसन अस्करी अलैहिस्सलाम फरमाइनि था, अल्लाह जे रहमत जा 100 हिस्सा आहिनि, 100 हिस्सा, ऐं उन्हनि 100 हिस्सनि मां अल्लाह तबारक व तआला दुनिया में हिकिड़ो हिस्सो तक़सीम कयो आहे, ऐं उन मां थोरो हिस्सो माउ खे मिलियो आहे, जंहिंसां माउ पंहिंजे औलाद सां मोहबत करे थी। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो 100 हिस्सा छा थींदा। हिकिड़ो हिस्सो सिर्फ़ु सॼी दुनिया में तक़सीम थियो, ऐं उन मां थोरो माउ खे मिलियो आहे जेका मोहबत थी करे। ऐं फरमाईंदा त क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला हिन मुहम्मद जे उम्मत जे लाइ पंहिंजे रहमत जा 99 हिस्सा आणींदो। घणा हिस्सा? 99 हिस्सा आणींदो। ऐं मोला फरमाईंदा पोइ त अहिड़ा बख़्शजी वेंदा जो शैतान जेको आहे उहो लालच कंदो त अलाह हिनखे वरगाए, इहो बि वियो जन्नत में, हिन ते महिनत कयमि, इहो बि वियो, ईअं त न आहे त अलाह मूंखे बख़्शे छॾींदो। एतिरे क़दुरु अलाह जी रहमत आहे, एतिरे क़दुरु अलाह जी रहमत आहे। हिकिड़े दफ़े रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरी, अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरी, बारहाल तू मुंहिंजे उम्मत जो हिसाब क़यामत जे ॾींहुं ॿियनि नबियुनि जे साम्हूं न वठिजे, ॿियनि नबियुनि जे साम्हूं मुंहिंजे उम्मत जो हिसाब न वठिजे। शर्मसार थी अल्लाह ताला फरमायो, ए मुस्तफ़ा तुंहिंजी उम्मत ते तोखां वधीक मां महिरबान आहियां। मां तुंहिंजे उम्मत जो हिसाब तुंहिंजे साम्हूं बि कोन वठंदुसि, मतां तुंहिंजे साम्हूं शर्मिंदा थी। किथे ख़ुदा जी रहमत आहे, किथे साम्हूं करबला जो मज़हर अहले बैत इन रहमत जा वारिस आहिनि। हिकिड़ी मंज़िल आहे जॾहिं पाण विया पे कूफे जे वेझो, ऐं ख़बर आहे त अॻी मंज़िल जेको आहे उहो थोरो परे उते पाणी बि आहे, लेकिन मौला फरमायो सुबुह जो जॾहिं हितां हलण लॻा, जंहिं वटि जेतिरियूं मशकूं आहिनि सभु भरे हलो, हिकिड़ी बि ख़ाली न हुजनि, हिकिड़ी बि ख़ाली न हुजनि खपे, ऐं के ज़र्फ़ ऐं थांव आहिनि उहे बि सभु पाणी सां भरे हलो, ख़ाली कोई थांव न हुजणु खपे। मौला साम्हूं आहे, पहुचंदासीं वञी मंझंदि करे, उते पाणी आहे, छाजे लाइ खणी हलो, न खणी हलो, मशकूं भरियूं हुयूं, थांव भरिया हुया।
अते पहुता त थोड़ा जो लश्कर सामने आयो, 1000 जो लश्कर, 1000 जो ये लश्कर प्यासो, उनजो सवारियूं प्यासो, हत्ता कि एतिरे क़दुरु आहिनि, अगरि चुको आहे 2-4 कलाक ईअं रहनि त शायदि हिन मां कोई बचे। जीअं हो राति ते आयो, मोला पंहिंजे लश्कर खे ॾिठो, मोला पंहिंजे सभिनी साथियुनि खे चयो त पाणी पीआरियो, हिननि खे पाणी पीआरियो, हिननि जे जानवरनि खे पाणी पीआरियो। ऐं मोला फरमायो त जानवर जेको आहे हिकिड़ो दफ़ो न पीअंदो आहे, तंहिंजे करे तव्हां हुनजे साम्हूं जेको थांव रखंदो उहो छॾियो त हिकिड़ो दफ़ो पी, वरी थोरो साहिब ॾींदो, 3 दफ़ा पीअंदो आहे जानवर। तंहिंजे करे जेसि ताईं सभु जानवर बि पंहिंजो पी पूरो न कनि, साथी सब जगह पानी पिया रहता 1000 के लश्कर। मोला हिकु ॾींहुं ॾिठो त किरी पियो, चई मश्क पई आहे खरो, हुन में इहो हाल हुन में मश्क खणीसीं। मोला पाण अॻिते वधिया, मश्क खयूं, हुनजो तस्मो खोलियो ऐं हुनजे चपनि ते जेको आहे उहो पाणी लिखियो। हीअ आहे हुसैन, हीअ आहे हुसैन, 1000 जे लश्कर खे पाणी पियारण वारो, 1000 जे लश्कर जे सवारियुनि खे पाणी पियारण वारो। हिकु जाइ ते मूं रिवायत ॾिठी त मोला एतिरे क़दुरु चयो त गर्मीअ हिन जा जेके हथियार आहिनि लोह जा, इहे बि गरम थी चुका हूंदा, हिननि ते पाणी हलियो, हिननि ते पाणी हलियो। करबला रहमत लिल आलमीन जे, ये रहमत जो मज़हर आहे, रहमत जो मज़हर आहे। हिकिड़ो जुमिलो मज़ीद अर्ज़ में काफ़ी देर थी वई आहे, पाण बल्बो हरम ते करबला पहुचनि था ऐं आस्ते आस्ते लश्कर अचण शुरू थिया। 4 मुहर्रम ते वॾो लश्कर अचे, जेको असुल शाम खां आयल आहे, शाम खां कूफे आयो, कूफे खां करबला अचे थो, कोई 12,000 10,000 जे क़रीब जो लश्कर आहे। 7 मुहर्रम ते लश्कर पहुची तमाम थिया ऐं 7 मुहर्रम खां मोला जो पाणी बंदि थियो। मोला हुकुम इहो फरमायो, जंग जी इब्तिदा न करे, जंग जी इब्तिदा न करे, भले इब्तिदा होगा। आशूर जे ॾींहुं मोला पंहिंजे लश्कर खे सींगारियो, मुरतब कयो ऐं हबीब खे मज़ा आयो, हुनखे साॼो पासो ॾिनो, सुहैल खे तंहिं वक़्तु खाॿो पासो ॾिनो, पाण विच लश्कर में बीठा ऐं हिन क़ल्ब में अलम हज़रत अब्बास खे। आतर जो लश्कर आहे, 70 जो लश्कर, 70 कोई लश्कर कोन थींदो, फ़ौज कोन थींदी। मौला लश्कर तश्कील कयो, सुबुह जो सभ खां अव्वल हिन यज़ीद जे लश्कर, शाम जे लश्कर यकबारगी हमिलो कयो ऐं मोला जे लश्कर दिफ़ा कयो। इन पहिरें ई हमले में 36 जे क़रीब मोला जा साथी शहीद थिया। 36 इब्तिदाई हमले में। उन खां पोइ हिकिड़ो थी मुक़ाबले जो मैदान जेको आहे उहो थियो आहे।
मौला इमाम ज़ैनुल आबिदीन जो गुलाम आहे जौन हबशी स्याह रंग वारो मौला वटि अचे त मौला मूंखे बि इजाज़त ॾे, मौला मूंखे इजाज़त ॾे। मौला फरमाईंदा तो असां सां भलो वक़्तु गुज़ारियो आहे, तो असां सां ख़िदमत कई आहे, ख़ादमत खे जवाब न आयो। हिन जो मारिफत ऐं इश्क़ ॾिसो, चए थो मौला छा तव्हां नथा चाहियो त तव्हांजे खून में मुंहिंजो खून बि शामिल थिए? छा तव्हां इन करे नथा चाहियो छो त मुंहिंजो रंग कारो आहे? छा इन करे नथा चाहियो छो त मुंहिंजे पसीने मां बदबू थी अचे? अहिड़े नमूने सां हुन इज़हार कयो, मौला खे इजाज़त ॾिनी ऐं मैदान में अचनि, जौन मैदान में अचनि, मुक़ाबिलो कयूं। मुक़ाबले करण खां पोइ ज़ीनत ज़मीन ते आयो, मौला वञनि था कि वाहिद उहो शख़्स आहे जंहिंजे चहिरे ते मौला पंहिंजो चहिरो रखियो। ये कंहिंजे चहिरे ते चहिरो न आहे। मौला हिन झोला में खणी पंहिंजो चहिरो हिन जे चहिरे ते रखियो ऐं फरमायो पालणहार हिन जे चहिरे खे नूरानी बणा, हिन जे पसीने में खुशबू अता फरमा। रिवायत में आहे जॾहिं इमाम ज़ैनुल आबिदीन 12 मुहर्रम ते अचनि था ऐं दफ़न कनि था शुहदाए करबला खे, त बनी असद वारनि मां रिवायत आहे त जॾहिं असां जौन खे ॾिसो त उनजो चहिरो सफ़ेद थी वियो, कारे मां नूरानी थी चुको हो। असांखे अहिड़ी खुशबू अची रही हुई जेकी असां कॾहिं खुशबू न ॾिठी। अला लानतुल्लाह अला क़ौम ज़ालिमीन सयअलमुल लज़ीना ज़लमू अल्लाहुम्मा कुल्ल वलिय्यिकल हुज्जत बिल हसन सलवातुक अलैहि व अला आबाइहि फी हाज़िहि साअति व फी कुल्लि साअत वलिय्यन व हाफ़िज़न व क़ाइदन व नासिरा व दलीलन व आइना हत्ता तुस्किनहु अर्ज़क तर्आ व तुमत्तिअहु फ़ीहा तवीला। अल्लाहुम्मा सल्लि अला